नाज़रीन, मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में पीपल्स बस सर्विस की इफ्तिताही तकरीब थी। उन हवाले से रिपोर्ट कर रहे धरती टीवी जो रिपोर्टर सजाद छजड़ो। गुलशन हदीद में गुलशन हदीद वारन जो मसलो हो तो पीपल्स बस सर्विस है वह गुलशन हदीद का हलाई वे तो जी गुलशन हदीद वासी भरपासे जा मानू जो सहूलतुन का सफरी सहूलतुन का रास्ता थी सकन। सिंध हुकूमत के आला इख्तियार वो मुतालबो मंजूर कंदे गुलशन हदीद का या पीपल्स बस सर्विस है एयर कंडीशन बस है वह इतना हलाइण जो ऐलान किया है इफ्तिताह कई पे वे इतने मकामी अगवान उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणा है? ये बहुत बड़ा मुतालबा था, बहुत देरीना मुतालबा था हमारा कि हमें भी वो सफरी सहूलत मिलनी चाहिए जो कि कराची के लोगों को मिली हुई है। अब हम शुक्रिया अदा करते हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत का, पाकिस्तान के MNA, पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA का, MPA का और ज़िले की क़यादत का कि उन्होंने अपनी कोशिशों से आज ये सहूलत हमें मुहैया की। शुरू का रेडियो कंदा दाहूं कंदा विया तो असां हालत असांखे मज़दा जो गाड़ियों कोचूं मिलियूं वो गस ते ख़राब थी हूंदियूं ऐं 1 बजे मथा माण्हू चढ़िया वेठा हूंदा। लेडीज़ के तकलीफ़ हुई वॾी। असां पाकिस्तान बिलाल भुट्टो साहब के पीपल्स पार्टी वारनि खे असांजे MPA साजिद साहब जी मेहरबानी जो असांजे रूट मंजूर करे गुलशन हदीद वारनि जो मसलो हल करायूं ऐं अलाह कंदो अॻिते बसूं सही तरीक़े सां हलंदियूं। असांजा मज़दूर पोड़ा जेके आहिनि लेडीज़ आहिनि बच्चा ॿार सॼणनि खे तकलीफ़ हुई ऐं वॾी मेहरबानी पीपल्स पार्टी वारनि जी। मशकूर है बिलाल भुट्टो साहब के जिन्होंने ये कराची के लिए तोहफा दिया और मोहतरम साजिद जोकी साहब के जिन्होंने हदीद की आवाम को, अपनी माओं को, अपने बच्चों को, स्टूडेंट को, बुजुर्गों को ये सहूलत दी है। पब्लिक जो तमाम वॾो देरी ना मुतालबो पूरो थियो आहे दिल जे गहराइनि सां मुबारक हुजनि। पिपरी खां गुलशन हदीद खां गगर खां त असांजो हक़ न आहे छा? असांखे जेको सो बसूं छो नथियूं मिलनि? हिते MPA साजिद जोखियो साहब, MNA जाम अब्दुल करीम ऐं सलमान मुराद या माण्हुनि सां कमेंटमेंट कई हुई त असांजूं कोशिशुनि जल्द अव्हांखे बि ये पीपल्स सर्विस बस स्टार्ट कराए ॾिनी वञे। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकी कमेंटमेंट कई अॼु उहा अव्हां जे साम्हूं पूरी थी। इन जो बाक़ाइदगी सां अॼु इफ्तिताह थियो आहे। 10 बसियूं इनिशियल स्टेप आहे, 10 बसियूं अॼु स्टार्ट थियूं। टोटल 20 बसनि जी अप्रूव थियो आहे हिन रूट ते। सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट शर्जील मेमन साहब, सलमान मुराद, जाम करीम, साजिद जोखियो साहब, छो जो ही मुतालबो गुलशन जी आवाम जो काफ़ी टाइम पुरानो हुयो। हिते आवाम खे सफ़री सहूलतूं न हुयूं। सिंध हुकूमत मुतालबो असांजो क़बूल करे अॼु पीपल्स बस सर्विस गुलशन हदीद खां शुरू कई आहे। ही हदीद जो आवाम इंतहाई शुक्रिया अदा करे थो सिंध हुकूमत जो। ज़बरदस्त जेका सहूलत है जंहिंमां जेको आहे हितां जा इलाइक़े वासी ऐं भरपासे जा इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि आरास्ता थी सघंदा आहिनि सहूलत मां। ऐं अहिड़ी जेको आहे सो सहूलतुनि ॾियण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मक़ामी क़यादत उन खां अलावा जेके आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे असां शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे अहिड़ी सहूलत मुहैया कई। कैमरामैन शकील मिर्ज़ा सां गॾु सजाद हुसैन छजड़ो, धरती TV न्यूज़, बिन कासिम मलीर, कराची।